बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, मां आहियां तव्हांजो अताउल अशर। तव्हां ॾिसी रहिया आहियो कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। दोस्तों, जंहिं बि दोस्त चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहो असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वठे। दोस्तों, अॼोके वीडियो में पाण इंसर्ट मेन्यू में इक्वेशन जो इस्तेमालु कंदासीं। दोस्तों, इक्वेशन जो इस्तेमालु कंदे पाण मैथमेटिक्स जो क्वेश्चन पेपर वग़ैरह भी ठाहिण में आसानी थींदी आहे। जेकॾहिं कंहिंखे क्वेश्चन पेपर मैथमेटिक्स जो क्वेश्चन पेपर ठाहिणो हुजे त उहो इक्वेशन यूज़ करे इंसर्ट मेन्यू वञी करे जॾहिं इक्वेशन ते क्लिक कंदो त हिते इक्वेशन निशानी अची वई आहे। जेकॾहिं असांखे मिसाल हिकिड़ो ते 4/5 लिखणा आहिनि, पोइ 4 लिखी पोइ स्लैश निशानी ॾेई उन खां 5 लिखंदासीं, उन खां पोइ स्पेस दॿाईंदासीं। स्पेस ॾींदासीं त 4/5 लिखिजी विया। उन खां पोइ मुख़्तलिफ़ हिते असां मैथमेटिक्स निशानियूं आहिनि। हीअ ज़रब निशानी आहे, हीअ वंडर जी निशानी आहे, हीअ प्लस अपॉन माइनस जेको लिखंदा आहियूं उनजी निशानी आहे। उन खां पोइ हीअ बि मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि जेकी मैथमेटिक्स में इस्तेमालु थींदियूं आहिनि, असां हितां खणी सघूं था। उन खां पोइ हीअ बि मुख़्तलिफ़ फ्रैक्शन्स आहे, 4/5 हिन तरीक़े सां लिखी सघूं था। हीअ x अपॉन अखर वग़ैरह जेके आहिनि असां हितां खणी इक्वेशन इंसर्ट करे सघूं था। ॿी असांखे मैट्रिक्स वग़ैरह लिखणा हुजनि त हीअ मैट्रिक्स लाइ असांजी निशानी आहे। मैट्रिक्स जेके लिखणा आहिनि असां हिन तरीक़े सां मैट्रिक्स लिखणु चाहियूं त हिते इंसर्ट कंदासीं त हिते हिन जे अंदरि असां मैट्रिक्स लिखी सघूं था। हीअ दोस्त तव्हां मैट्रिक्स मां लिखी ॾेखारियां। इक्वेशन वञी करे मैट्रिक्स में जॾहिं असां इंसर्ट कंदासीं मैट्रिक्स, हीअ असांजा हिते मैट्रिक्स लिखी सघूं था। 4 1 2 5 6। दोस्तों, जेकॾहिं कंहिंखे बि मैथमेटिक्स जो पेपर ठाहिणो आहे त उन लाइ लाज़मी आहे त हू इक्वेशन जो इस्तेमालु करे। इक्वेशन जो इस्तेमालु करण सां हुन मैथमेटिक्स जो पेपर जेको आहे उहो तमामु आसानी सां ठही वेंदो। दोस्तों, तव्हां असांजो हीउ वीडियो ॾिठो, उमेद थी करे तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो त असांजे तव्हां चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ॾिसंदा रहो असांजा वीडियोज़।